जी तो अॼु असां ऑनरेबल मॉडल कोर्ट दादू में मौजूदु आहियूं। सभिनि खे ख़बर आहे त मुंहिंजे वालिद साहब ॾाॾे ऐं चाचे खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो। जागीरदाराना सरदाराना निज़ाम जे ख़िलाफ़ बीहण एतिरो त वॾो जुर्म आहे सिंध में त ख़ानदाननि जा ख़ानदान उजाड़िया वञनि था, पर पोइ बि असां अल्हम्दुलिल्लाह बीठा आहियूं। कोर्ट में असां अचूं था इंसाफ़ जे लाइ। अॼु अल्हम्दुलिल्लाह प्रोग्रेस थी आहे केस में, ऐं असांजो जेको थर्ड विटनेस आहे उनजी क्रॉस एग्ज़ामिनेशन हले थी पई। असां बीठा आहियूं पंहिंजी जॻह ते। हिन में हिकिड़ी इहा शिकायत बि असां ऑनरेबल कोर्ट खे कईसीं त हिन में अक्यूज़्ड बुरहान चांडियो ही शायदि कोर्ट्स खे कोई कैफेटेरिया सम्झनि था, या ही कोर्ट्स खे को होटल वग़ैरह सम्झनि था, को रेस्टोरेंट सम्झनि था। त जॾहिं ट्रिपल मर्डर केस में हू अक्यूज़्ड आहे, कोर्ट जी प्रोसीडिंग हले थी पई, प्रोसीडिंग जे दौरान हू कोल्ड ड्रिंक्स घुराए पीअनि था, केस पियो थो हले, विटनेस खां पिया था सवाल जवाब थियनि, ऐं वरी हुननि खे फ़ोन अचे थी त हू ॿाहिरि निकिरी था वञनि, या पंहिंजी मर्ज़ी सां हुननि खे जिते वणे थो त हू निकिरी ॿाहिरि चकर लॻाए अचे वेहनि था कोर्ट में। त असां ऑनरेबल कोर्ट खे इहा शइ नोट कराईसीं त हीअ शइ त मुनासिबु नाहे त हिकिड़ो अक्यूज़ थी करे एतिरो फ्रीक्वेंटली घुमंदो थो हिते कोर्ट में ड्यूरिंग ट्रायल, जॾहिं प्रोसीडिंग्स हलनि थी पियूं त इहे शयूं मुनासिबु बिल्कुलु बि न आहिनि। ॿी शइ इहा आहे त असांखे जेका नेक्स्ट तारीख़ मिली आहे उहा 18 तारीख़ मिली आहे। हालांकि तव्हां सभिनि खे ख़बर आहे, मीडिया इन शइ जी गवाह आहे त असांजी इहा रिक्वेस्ट आहे त डे बाय डे असांजो ट्रायल हलायो वञे, रोज़मर्रा जे बुनियाद ते तव्हां केस हलायो। उन ते असां रिक्वेस्ट कई हुईसीं ऑनरेबल कोर्ट खे त तव्हां हफ़्ते में 3 ॾींहं केस रखो। पोइ उन ते कंसेंट न मिली सभिनि पार्टीज़ जे तरफ़ खां, सभिनि वकीलनि इहो चयो हुननि जे अक्यूज़ पार्टी जे तरफ़ां हफ़्ते में 3 ॾींहं केस न हलायो वञे। उन खां पोइ इहो शेड्यूल फ्रेम थियो त हफ़्ते में 2 ॾींहं फ्राइडे, एवरी फ्राइडे सैटरडे ते केस हलंदो। एवरी फ्राइडे सैटरडे तां हू फ्री विया पंहिंजी ॻाल्हि तां। हाणे हुननि जो इहो आहे त असां एवरी वर्ड यूज़ कयो ई न, हालांकि केस डायरी में उहो मैंशन आहे, स्पेसिफिकली वर्ड एवरी मैंशन आहे। पोइ बि अक्यूज़ पार्टी जा जेके वकील साहिबान आहिनि उहे उन शइ ते बीहण लाइ तयारु न आहिनि। हालांकि ॾिसो, हू जॾहिं चवनि था त हिननि जा विटनेसिस नथा हलाइनि, या हू असां ते जेका ब्लेमिंग कनि था, हू इल्ज़ाम तराशू कनि था, त असां उन्हनि खां इहो सवाल पुछणु चाहियूं था त जेकॾहिं हू बेॾोही आहिनि त हू रोज़मर्रा जे बुनियाद ते केस छो नथा हलाइनि। उनजी बि हिकिड़ी वजह आहे। हिननि खे इहो लॻे थो त शायदि हिन सेटअप में हू केस न हलाईंदा, हू डिघियूं तारीख़ूं वठी करे, एडजमेंट्स वठी करे, पोइ हिननि जेका गवर्नमेंट ठहंदी त हू अची करे केस हलाईंदा ऐं हू अची करे फेस कंदा। पर असां ऑनरेबल कोर्ट्स ते यकीन रखी अचूं था, आइन ऐं कानून ते यकीन रखी अचूं था त कानून ऐं आइन एतिरो हिननि खे छूट नथो ॾेई सघे। छो त असां बीठा आहियूं अदालतुनि ते एतमाद रखी करे। नेक्स्ट जेका तारीख़ आहे उहा 18 तारीख़ मिली आहे। एतिरो वॾो गैप थी वियो आहे। हालांकि बार बार ऑनरेबल हाई कोर्ट जा इन्हनि खे डायरेक्शन्स आहिनि, सुप्रीम कोर्ट जा डायरेक्शन्स आहिनि त केस हलायो वञे। असांजी हिकिड़ी आहे डिमांड त रोज़मर्रा जे बुनियाद ते केस हलाए असांखे जल्द अज़ जल्द इंसाफ़ ॾिनो वञे। असां पंहिंजी जॻह ते बीठा आहियूं। अॼु बि इहे सरदार भोतार नाम निहाद नवाब जेके आहिनि उहे भॼनि था पिया कोर्ट मां, हू केस नथा हलाइणु चाहिनि। समूरी सिंध जी आवाम खे इहा गुज़ारिश कंदमि त हू पंहिंजे दुआनि में यादि रखनि। इंशाअल्लाह फ़तेह हमेशह हक़ सच जी थी आहे ऐं थींदी।